सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। कंदकोट में मक़सूद सुमरे, अली हसन मलिक, पीर बख्श ऐं ॿियनि प्ले कार्ड खणी ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधे प्रेस क्लब खां लाइब्रेरी चौक ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। शहदादपुर में बि सहाफ़ियुनि पारां एहतिजाज कयो वियो। कंबर में मौला बख्श मुगेरी, नूर अहमद खोसो, हाजी मौला बख्श मुगेरी, अब्दुर रहीम मंगी, महमूद शेख ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो करे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई। बदीन में सहाफ़ियुनि पारां प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। घोसपुर में अब्दुल गफ़ार ओगाही, शेर ज़मान बिचाराणी, असगर बिचाराणी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तंगवाणीअ में मेहराबपुर जे सीनियर सहाफ़ी शहीद अज़ीज़ मेमण जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सहाफ़ती धुरियनि जी अॻवाणीअ में एहतिजाज कयो वियो। बोज़दार वॾा में सफ़दर पिहार, अमजद टावरी, शाहिद जाफ़री, बंसूर थेबे नाका चौक ताईं एहतिजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई। गाड़े में अब्दुल्ला राणो ऐं कादिर उस्मान जी अॻवाणीअ में गॾिजाणी कोठाई वई, जंहिं में अज़ीज़ लाशारी, हैदर जोगी, गुलाम नबी ख़ासकेली ऐं ॿियनि मेंबरनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाणनि चयो त सहाफ़ी अज़ीज़ मेमण हक़ सच जो साथारी हो, खेसि सच लिखण करे क़त्ल कयो वियो आहे। हुननि चयो त ही क़त्ल अज़ीज़ मेमण जो नाहे, पर पूरी सहाफ़त जो क़त्ल आहे, जंहिं जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। अॻवाणनि चयो त ज़िले जा 72 माण्हू पुलिस सां मिली भगत करे क़त्ल खे ख़ुदकुशीअ जी सूरत ते आणण लाइ भरपूर कोशिश करे रहिया आहिनि, जेको बर्दाश्त करण जोॻो अमल नाहे। कलम धड़ियनि मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी अज़ीज़ मेमण जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे खेनि सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।